ओम शांति। अॼु जी मुरली तारीख़ आहे 15/11/2023। मिठा बापदादा चवंदा मीठे मीठे ॿार सर्व ते ब्लेसिंग करण वारो ब्लेसफुल हिकु बाप ई आहे। बाप खे ई दुख हरता सुख हरता चइबो आहे न। उन्हनि जे सिवाय कोई बि दुख न हरी सघंदा आहिनि। बाबा जे सिवाय कोई बि दुख न हरी सघंदा आहिनि। प्रश्न आहे भक्ति मार्ग ज्ञान मार्ग में एडॉप्ट थियण जी रस्म आहे, लेकिन अंतर छा आहे? उत्तर आहे भक्ति मार्ग में जॾहिं कंहिं वटि एडॉप्ट थींदा आहियूं त गुरू ऐं चेले जो संबंध रहंदो आहे। सन्यासी बि एडॉप्ट थींदा आहिनि त पंहिंजे खे फॉलोअर्स कहलाईंदा आहिनि। लेकिन ज्ञान मार्ग में तव्हां फॉलोअर्स या चेला न आहियो, तव्हां बाप जा ॿार आहियो न। ॿार ठहिण अर्थात वरसे जो अधिकारी ठहिणु। ओम शांति। अॼु जो गीत आहे ओम नमः शिवाय। ओम शांति। ॿारनि गीत ॿुधियो। इहा आहे परमपिता परमात्मा शिव जी महिमा। चईंदा बि आहियूं न शिवाय नमः, रुद्राय नमः व सोमनाथ नमः न चईंदा आहियूं। चईंदा आहिनि शिवाय नमः, शिवाय नमः चईंदा आहिनि। ऐं ॾाढा स्तुति बि उन्हनि जी थींदी आहे न। हाणे शिवाय नमः थियो बाबा, शिवाय नमः थियो बाप। गॉड फादर जो नाम शिवाय न, उहो निराकार आहे। इहा कंहिं चयो ओ गॉड फादर? इहा आत्मा चईंदी आहे ओ गॉड फादर। सिर्फ़ु ओ गॉड फादर चईंदा आहियूं त उहो जिस्मानी फादर थी वेंदो आहे। ओ फादर चईंदा आहियूं त जिस्मानी फादर थी वेंदो आहे। ओ गॉड फादर चइण सां रूहानी फादर थी वेंदो आहे न। इहे सम्झण जी ॻाल्हियूं आहिनि। देवताउनि खे पारस बुद्धि चइबो आहे। देवताऊं त विश्व जा मालिक हुया, हाणे कोई मालिक आहे न। भारत जो धणी धोणी कोई आहे न। राजा खे बि पिता अन्नदाता चइबो आहे न। हाणे त राजा आहिनि न, त इहे शिवाय नमः कंहिं लाइ चयो? कीअं पतो पए कि इहा बाप आहे? ब्रह्म कुमार कुमारियूं त ढेर आहिनि। इहे ठहिरियो शिव बाबा जा पोतरा पोतरियूं। ब्रह्मा द्वारा इन्हनि खे एडॉप्ट कबो आहे न। असां थी वियासीं शिव बाबा जा पोतरा पोतरियूं। ब्रह्मा बाबा द्वारा शिव बाबा असांखे एडॉप्ट कंदा आहिनि। सभु चईंदा आहिनि असां ब्रह्मा कुमार कुमारियूं। अच्छा, ब्रह्मा कंहिंजो ॿारु आहे? शिव जो। ब्रह्मा विष्णु शंकर टिनिनि जो ई बाप शिव आहे। इहे टई बाप जा ॿार आहिनि शिव बाबा जा। शिव बाबा आहे ऊचते ऊच भॻवान, निराकारी वतन में रहण वारा। ब्रह्मा विष्णु शंकर आहिनि सूक्ष्म वतन में रहण वारा। अच्छा, मनुष्य सृष्टि कीअं रची? त चईंदा आहिनि ड्रामा अनुसार मां ब्रह्मा जे साधारण तन में प्रवेश करे इन्हनि खे प्रजापिता ठाहींदो आहे न। मूंखे प्रवेश ई इन्हनि में करिणो आहे जंहिंजो ब्रह्मा नाम ॾिनो आहे। एडॉप्ट करण खां पोइ नाम बदिली वेंदा आहिनि। सन्यासी बि नाम बदिलंदा आहिनि। पहिरियों गृहस्थनि वटि जन्म वठंदा आहिनि, पोइ सन्यास जा संस्कार नंढेपन में ई शास्त्र आदि पढ़ण जा हूंदा आहिनि, पोइ वैराग्य ईंदो आहे। सन्यासियुनि वटि वञी करे एडॉप्ट थींदा आहिनि ऐं चईंदा आहिनि इहे संजा गुरू आहिनि। उन्हनि खे बाप न चईंदा, चेलो व फॉलोअर्स ठाहींदा आहिनि गुरू जा। गुरू चेले खे एडॉप्ट कंदो आहे कि तव्हां असांजा चेला व फॉलोअर्स आहियो। इहे बाप चईंदा आहिनि कि तव्हां असांजा ॿार आहियो, तव्हां आत्मा आहियो। बाप खे भक्ति मार्ग में सॾु कंदा आया आहियो न। छो जो हिते दुख ॾाढो आहे, त्राही थींदी रहंदी आहे। पतित पावन बाप त हिकु ई आहे। पतित पावन बाप त हिकु ई आहे। निराकार शिव खे आत्मा नमः कंदी आहे। त बाप ई आहे न। तव्हां माता पिता इहे गॉड फादर जे लाइ ई ॻाईंदा आहियूं। फादर आहे त मदर बि ज़रूरु खपे। मदर फादर बग़ैर रचना न थींदी आहे। बाप खे ॿारनि वटि अचिणो ई आहे। हीअ सृष्टि चक्कर कीअं फिरंदो आहे, इन जे आदि मध्य अंत जो खे ॼाणणु इन खे चइबो आहे त्रिकालदर्शी थियणु। त्रिकालदर्शी अर्थात हिन सृष्टि चक्कर खे ॼाणणु।
हिन जे आदि मध्य अंत खे ॼाणण हिन खे चइबो आहे, चुनीन खे ॼाणण, जेको ॼाणंदो आहे हुनखे चइबो आहे त्रिकालदर्शी। एतिरा सभु करोड़ एक्टर्स आहिनि, हर हिक जो पार्ट पंहिंजो आहे न, इहा बेहद जो ड्रामो आहे। बाप चईंदा आहिनि मां क्रिएटर, डायरेक्टर, प्रिंसिपल, एक्टर आहियां न। हिन ड्रामा में हर हिक जो पार्ट आहे। बाबा क्रिएटर बि आहे, डायरेक्टर बि आहे, प्रिंसिपल एक्टर बि आहे। एक्ट करां थो न, मुंहिंजी आत्मा खे सुप्रीम चईंदा आहिनि। आत्मा ऐं परमात्मा जो रूप त हिकु ई आहे। वास्तव में आत्मा ई बिंदी आहे, भ्रुकुटी जे विच में आत्मा स्टार रहंदो आहे न, बिल्कुलु सूक्ष्म आहे, हुनखे ॾिसी न सघंदा आहियूं। आत्मा बि सूक्ष्म त आत्मा जो बाप बि सूक्ष्म। बाप सम्झाईंदा आहिनि त आत्मा बिंदी समान आहियो न, मां शिव बि बिंदी समान आहियां, परंतु मां सुप्रीम क्रिएटर, डायरेक्टर, ज्ञान जो सागर आहे। मूं में सृष्टि जे आदि मध्य अंत जो ज्ञान आहे। मां नॉलेजफुल, ब्लेसफुल, सभिनि ते ब्लेस कंदो आहे न, सभिनि खे सदगति में वठी हलंदो आहे। दुख हरता, सुख करता हिकु बाप ई आहे। सत्युग में दुखी कोई हूंदो न आहे। लक्ष्मी नारायण जो ई राज्य हूंदो आहे न, लक्ष्मी नारायण जे राज्य में कोई बि दुखी न आहे। बाप सम्झाईंदा आहिनि मां हिन सृष्टि रूपी झाड़ जो बीज रूप आहियां। सम्झो आम जो झाड़ आहे, उहो त जड़ बीज आहे, उहो ॻाल्हाईंदो थोरी। अगरि चैतन्य हुजे त ॻाल्हाए कि मुझ बीज मां ईअं टाल टालियूं पत्ता आदि निकिरंदा। हाणे इहे त चैतन्य आहे, हिनखे चइबो आहे कल्पवृक्ष। मनुष्य सृष्टि जो झाड़ जो बीज आहे परमपिता परमात्मा। बाप चईंदा आहिनि मां ई अची करे इन्हनि खे नॉलेज सम्झाईंदो आहे न। ॿारनि खे सदा सुखी ठाहींदो, दुखी ठाहींदी आहे माया। भक्ति मार्ग खे पूरो थियणो ई आहे, ड्रामा खे फिरणो ई आहे। इहा बेहद जी वर्ल्ड जी हिस्ट्री, जोग्राफी चक्र फिरंदो ई रहंदो आहे। कलयुग बदिली पोइ सत्युग थियणो ई आहे। सृष्टि त हिकु ई आहे, गॉड फादर इज़ वन। इनखे कोई फादर न आहे, इन जो कोई फादर न आहे। उहो ई टीचर बि आहे, पढ़ाईंदा आहिनि। भॻवान वाच्य मां तव्हांखे राजयोग सिखलाईंदो आहियां न। मनुष्य त माता पिता खे ॼाणंदा ई न आहे। तव्हां ॿार ॼाणंदा आहियो निराकार शिव बाबा जा असां निराकारी ॿार आहियूं। पोइ साकारी ब्रह्मा जा बि ॿार आहियूं। निराकारी ॿार सभु आपस में भाउ आहे। ब्रह्मा जा ॿार ठहींदा आहियूं त भाउ भेण। इहे पवित्र रहण जी युक्ति आहे। भाउ भेण विकार में कीअं वेंदा? भाउ भेण विकार में कीअं वेंदा? विकार जी ही आग लॻंदी आहे। काम अग्नि चइबो आहे। हुन सां बचण जी युक्ति बाप बदिलाईंदा आहिनि। हिकु त प्राप्ति ॾाढी ऊच आहे। अगरि असां बाप जी श्रीमत ते हलंदासीं त बेहद जे बाप जो वरसो पाईंदासीं। बाप चवनि था ॾिसो बाप बचण जी युक्ति बदिलाईंदा आहिनि। प्राप्ति ॾाढी ऊच आहे। अगरि असां बाप जी श्रीमत ते हलंदासीं त बेहद जे बाप जो वरसो पाईंदासीं न। यादि सां ई एवर हेल्दी ठहींदा आहियूं न। बाबा खे यादि कंदे कंदे सभी आत्मायूं एवर हेल्दी ठही वेंदियूं। प्राचीन भारत जो योग मशहूरु आहे। बाप चईंदा आहिनि मूंखे यादि कंदे कंदे तव्हां पवित्र ठही वेंदव, पाप भस्म थी वेंदा। बाप जी यादि सां शरीर छॾण सां मूं वटि हली ईंदव। ॾिसो बाबा केॾी सुठी सुठी ॻाल्हियूं था ॿुधाइनि। इहा पुराणी दुनिया ख़त्मु थियणी आहे। इहा उहा महाभारत जी लड़ाई आहे जो बाप जा ठहिया आहिनि। उन्हनि जी त सदा ई विजयी विजयी आहे। इहा राजधानी स्थापना थिए थी न। भॻवानु राजयोग सिखलाइनि था स्वर्ग जो मालिक ठहिण लाइ। पोइ माया रावण नर्क जो मालिक ठाहींदी आहे। उहा जीअं श्राप मिलंदो आहे। बाप चईंदा आहिनि लाडला ॿार मुंहिंजी मथे तव्हां स्वर्गवासी ठही वेंदव। पोइ जॾहिं रावण राज्य शुरू थींदो आहे त रावण चईंदो आहे हे ईश्वर जा ॿार हाणे नर्कवासी भव। बाबा चईंदा आहिनि स्वर्गवासी भव, रावण चईंदो आहे नर्कवासी भव। नर्क खां पोइ स्वर्ग ज़रूरु अचिणो ई आहे। इहे नर्क आहे न, केतिरी मारामारी लॻल आहे न। सत्युग में लड़ाई झगड़ो हूंदो न आहे।
भारत ई स्वर्ग हुयो, ॿियो कोई राज्य हुयो ई न। भारत असांजो स्वर्ग हुयो, ॿियो कोई राज्य हुयो ई न। हाणे त भारत नर्क अनेक धर्म आहिनि न, ॻायल बि आहे अनेक धर्मनि जो विनाश, हिकु सत धर्म जी स्थापना करणु मूंखे अचिणो पवंदो आहे। मां हिकु ई बार अवतार वठंदो आहे, बाप खे अचिणो ई आहे पतित दुनिया में। ईंदा ई तॾहिं आहिनि जॾहिं पुराणी दुनिया ख़त्मु थियणी आहे, उन जे लाइ लड़ाई बि खपे न। बाबा चवनि था पोइ हुनजे लाइ लड़ाई बि खपे। बाप चवंदा आहिनि मिठा ॿार तव्हां अशरीरी आया हुयो, 84 जन्मनि जो पाठ पूरो कयो, हाणे असां सभिनि खे वापसि हलणो आहे। असांजा 84 जन्म पूरा थींदा आहिनि त सभिनि जा ई थी वेंदा आहिनि, सभिनि जो पाठ ई पूरो थी वेंदो आहे। मां तव्हांखे पतित खां पावन ठाहे करे वापसि वठी हलंदमि। हिसाब त आहे न, 5000 वर्ष में देवता 84 जन्म वठंदा आहिनि, सभु त 84 न वठंदा न। हाणे बाप चवंदा आहिनि मूंखे यादि करो ऐं वरसो वठो। सृष्टि जो चक्कर बुद्धि में फिराइणो। असां एक्टर्स आहियूं न, एक्टर थी करे ड्रामा जे क्रिएटर डायरेक्टर मुख्य एक्टर खे न ॼाणनि त उहा बेसम्झ ठहिया न। इन सां भारत केतिरो कंगाल थियो आहे। पोइ बाप अची करे सॉल्वेंट आईंदा आहिनि, बाप सम्झाईंदा आहिनि तव्हां भारतवासी स्वर्ग में हुयो, पोइ तव्हांखे 84 जन्म त ज़रूरु वठिणा पवनि। हाणे तव्हांजो 84 जन्म पूरा थी विया, इहे पिछाड़ी जो जन्म आहे। भॻवान वाचे भॻवान त सभिनि जो हिकु ई आहे। कृष्ण खे ऐं सभु धर्म वारा भॻवान न मञंदा, निराकार खे ई मञंदा आहिनि। उहे सभु आत्माउनि जा, उहो सभी आत्माउनि जो बाप आहे। चवंदा आहिनि मां ॾाढे जन्मनि जे अंत में अची करे हिननि में प्रवेश कंदो आहे, राजा जी स्थापना थी वेंदी आहे, पोइ विनाश शुरू थींदो आहे ऐं मां हली वेंदो आहे। इहा ॾाढो भारी यज्ञ आहे, बाबा चवनि था। ॿियो जो बि यज्ञ आदि आहिनि उहे सभु हिन में स्वाहा थी वेंदा, सॼी दुनिया जो किचिरो हिन में पइजी वेंदो। पोइ कोई यज्ञ रचंदा ई न आहिनि, भक्ति मार्ग खलास थी वेंदो आहे। सत्य त्रेता खां पोइ भक्ति शुरू थींदी आहे न। बाबा चवनि था सत्य त्रेता खां पोइ भक्ति शुरू थींदी आहे। हाणे भक्ति पूरी थींदी आहे त इहा महिमा सॼी शिव बाबा जी आहे। इन्हनि जे एतिरे नाम ॾिनल आहिनि, ॼाणंदा कुझु न आहिनि। इन्हनि बाबा जा एतिरा नाम ॾिनल आहिनि लेकिन ॼाणंदा कुझु न आहिनि। इहे त शिव आहे। पोइ रुद्र, सोमनाथ, बबूरीनाथ बि चईंदा आहिनि। हिकु जा अनेक नाम रखियल आहिनि, जीअं जीअं सर्विस कई ओड़ो ओड़ो नाम पियो आहे। तव्हांखे सोमरस प्यारे करे वियो हुयो न, तव्हां माताऊं स्वर्ग जा द्वार खोलण जे निमित्त ठहिया आहियो। वरदान पवित्रता, वंदना पवित्र जी ई थींदी आहे, अपवित्र पवित्र जी वंदना कंदा आहिनि। कन्या खे सभु मथो टेकंदा आहिनि। ये ब्रह्मा कुमार कुमारियूं हिन भारत जो उद्धार थी करनि न। ये ब्रह्मा कुमार कुमारियूं हिन भारत जो उद्धार करनि थियूं। पवित्र ठही बाप सां पवित्र दुनिया जो वरसो वठिणो आहे। त सदा यादि रखो, असां ब्रह्मा कुमार कुमारियूं हिन भारत जो त छा विश्व जो उद्धार था करूं। पवित्र ठही बाप सां पवित्र दुनिया जो वरसो वठिणो। गृहस्थ व्यवहार में रहंदे पवित्र ठहिण, हिन में महिनत आहे। बाबा चवनि था गृहस्थ व्यवहार में रहंदे पवित्र रहण, हिन में ॾाढी महिनत आहे। काम मां शत्रु आहे, काम बिगर रही न सघंदा आहिनि त मारण लॻी वेंदा आहिनि। रुद्र यज्ञ में अबलायुनि ते अत्याचार थींदो आहे। मार खाई खाई आख़िरी उन्हनि जा पाप जो घड़ो भरिजी वेंदो आहे, तॾहिं पोइ विनाश थी वेंदो आहे। ॿार ॾाढा ॿार आहिनि, कॾहिं ॾिठो बि कोन अथनि, लिखंदा आहिनि बाबा असां तव्हांखे ॼाणंदा आहियूं, तव्हांखां वरसो वठण लाइ पवित्र ज़रूरु ठहींदासीं। बाबा असां तव्हांखां वरसो वठण लाइ पवित्र ज़रूरु ठहींदासीं। बाप सम्झाईंदा आहिनि शास्त्र पढ़णु, तीर्थ आदि करणी, सभु भक्ति मार्ग जी जिस्मानी यात्रा त कंदा आया आहियो। हाणे तव्हांखे वापसि हलणो आहे, इन करे मूंसां योग लॻायो। ॿिया संग तोड़, हिकु मुंहिंजे संग जोड़ो त तव्हांखे साथ वठी हलंदमि, पोइ स्वर्ग में भेजे ॾींदमि।
उहा आहे शांतीधाम। हुते आत्मायूं कुझु ॻाल्हाईंदियूं न आहिनि। सतयुग आहे सुखधाम, इहे दुखधाम। हाणे हिन दुखधाम में रहंदे शांतीधाम सुखधाम खे यादि करो त पोइ तव्हां स्वर्ग में अची वेंदव। तव्हां 84 जन्म वता था वर्ण फिरंदा रहंदा आहिनि। पहिरियों आहे ब्राह्मण चोटी, पोइ देवता वर्ण, क्षत्रिय वर्ण, शूद्र, पोइ वैश्य। बाजोली खेलंदा आहियूं न। हाणे वरी असां ब्राह्मण खां देवता ठाहींदा आहियूं। चक्र फिरंदो रहंदो आहे। हिनखे ॼाणण सां असां चक्रवर्ती राजा ठही वेंदासीं। बेहद जे बाप सां बेहद जो वरसो खपे त ज़रूरु बाप जे मथे हलणो पए। तव्हां सम्झाईंदा आहियो निराकार परमात्मा अची करे हिन साकार शरीर में प्रवेश कयो अथई। असां आत्मा ई सभु निराकार आहियूं त हुते रहंदियूं आहिनि। इहे सूर्य चांद बतियूं आहिनि। हिननि सां बेहद जो ॾींहुं राति, इनखे बेहद जो ॾींहुं ऐं राति चइबो आहे। ब्रह्मा जो ॾींहुं, ब्रह्मा जी राति, सत्युग त्रेता ॾींहुं, द्वापर कलयुग राति। बाप अची करे सदगति मार्ग ॿुधाईंदा आहिनि। केतिरी सुठी सम्झानी मिलंदी आहे। सत्युग में हूंदो ई आहे सुख, पोइ थोरो थोरो कमु थींदो वेंदो आहे। सतयुग में 16 कला, त्रेता में 14 कला। इहे सभु सम्झण जी ॻाल्हियूं आहिनि। हुते कॾहिं अकाले मृत्यु न थींदी आहे। रोइण, लड़ण, जगण ये बात थींदी ई न आहे। सॼो पढ़ाई ते मदार आहे। पढ़ाई सां ई मनुष्य देवता ठहींदा आहिनि। पढ़ाई सां ई मनुष्य देवता ठहींदा आहिनि। भॻवान पढ़ाईंदा आहिनि। भॻवान भगवती ठाहिण लाइ बाबा असांखे पढ़ाईंदा आहिनि। भॻवान भगवती ठाहिण लाइ पढ़ाईंदा आहिनि न। उहा त पाई पैसे जी पढ़ाई आहे। हीअ पढ़ाई आहे हीरे जहिड़ी। सिर्फ़ु हिन जन्म में पवित्र ठहिण जी ॻाल्हि आहे। इहे सहज ते सहज राजयोग, बैरिस्टर आदि पढ़णु इहो कोई एतिरो सहज न आहे। लेकिन बाबा जी पढ़ाई पढ़णु इहो ॾाढो सहज आहे। हिते त बाप ऐं चक्र खे यादि करण सां चक्रवर्ती विश्व महाराजन ठही, चक्रवर्ती राजा ठही वेंदा आहिनि। मतिलबु लक्ष्मी नारायण विश्व जा महाराजा महारानी ठही वेंदा आहिनि। केतिरी सहज पढ़ाई आहे। बाप खे यादि करो त राज तिलक मिली वेंदो आहे। बाप खे यादि करण सां असां चक्रवर्ती ऐं चक्र खे यादि करण सां चक्रवर्ती राजा ठही वेंदा आहिनि। केतिरी सहज पढ़ाई आहे न। बाबा चवनि था बाप खे न ॼाणणु गोया कुझु न ॼाणणु। बाप ख़ुदि विश्व जो मालिक न ठहींदा आहिनि, ॿारनि खे ठाहींदा आहिनि। शिव बाबा चईंदा आहिनि इहे ब्रह्मा महाराजा ठहींदो, मां न ठाहींदमि। शिव बाबा चईनि मां निर्वाण धाम में वेठो रहंदो आहे। ॿारनि खे विश्व जो मालिक ठाहींदो आहे न। सची सची निष्काम सेवा निराकार परमपिता परमात्मा ही करे सघंदा आहिनि। मनुष्य न करे सघंदा आहिनि। ईश्वर खे पाइण सां सॼे विश्व जा मालिक ठही वेंदा आहिनि। बाबा खे पाइण सां सॼे विश्व जा मालिक ठही वेंदा आहिनि। केतिरी सहज ॻाल्हि आहे न। सिर्फ़ु बाबा खे यादि कंदा रहो। धरती आसमान सभिनि जा मालिक ठहींदा आहिनि। देवताऊं विश्व जा मालिक हुया। हाणे त केतिरो पार्टीशन थी वियो आहे न। हाणे पोइ बाप चईंदा आहिनि असां तव्हांखे विश्व जो मालिक थो ठाहियां वापसि खां। वापसि की पूरी विश्व जो मालिक वापसि खां ठाहिनि था न। स्वर्ग में तव्हां ई ईंदा आहे। तव्हां ई हुयो न। भारत विश्व जो मालिक हुयो, हाणे त कंगाल थी वियो आहे। पोइ हिननि माताउनि द्वारा भारत खे विश्व जो मालिक बाबा वरी खां ठाहिनि था। छोजी सभु कुझु भारत खां ई त खणी आहिनि न। सभु विदेश वारा जेको बि आहे त पहिरियों भारत ई पूरी विश्व जो मालिक हुयो न। मेजॉरिटी माताउनि जी इन करे वंदे मातरम चइबो आहे। टाइम थोरो आहे, शरीर ते भरोसो न आहे। मरणो त सभिनि खे आहे। सभिनि जी वानप्रस्थ अवस्था आहे। सभिनि खे वापसि ज़रूरु हलणो आहे। बाबा चवनि था की सभी आत्माउनि खे वापसि ज़रूरु हलणो आहे। हिन करे टाइम थोरो आहे। शरीर ते भरोसो न आहे त जो बाबा पढ़ाइनि था उहो पढ़ंदा हलो। ये भगवान पढ़ाईंदा आहिनि। बाबा कहिड़ा नॉलेजफुल, पीसफुल, ब्लेसफुल एक्टर, मुख्य एक्टर, क्रिएटर, डायरेक्टर
वही अहिड़ो सर्वगुण संपन्न 16 कला संपूर्ण निर्विकारी ठाहींदा आहिनि। मर्यादा पुरुषोत्तम ठाहींदा आहिनि, डबल अहिंसक ठाहींदा आहिनि असां सभिनि खे। अच्छा मीठी मीठी सिक लदे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो नंबरवार पुरुषार्थ अनुसार यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानियुनि ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सारी पढ़ाई हीरे जहिड़ो ठाहींदे, इन करे हिन सां सुठी रीति पढ़णो आहे। हिन खे सुठी रीति पढ़णो, ब्यास संग तोड़ हिकु बाप सां संग जोड़णो आहे। ॿियो आहे श्रीमत ते हली करे स्वर्ग जो पूरो वर्स वठिणो आहे। हलंदे हलंदे सुदर्शन चक्र फिराइणदा रहो। श्रीमत ते हली करे असांखे स्वर्ग जो पूरो वर्सो वठिणो आहे न, स्वर्ग जो पूरो वर्सो वठिणो आहे। हलंदे फिरदे सुदर्शन चक्र फिराईंदे रहणो। हलंदे फिरदे सुदर्शन चक्र फिराईंदा रहो। श्रीमत ते हली करे स्वर्ग जो पूरो वर्सो वठो, हलंदे फिरदे सुदर्शन चक्र फिराईंदा रहो। वरदाना मुंहिंजेपन खे छॾे ट्रस्टी ठही सेवा करण वारा सदा संतुष्ट आत्मा ठहो। लौकिक परिवार में रहंदे सेवा कंदे सदा ये यादि रहे कि मां ट्रस्टी आहियां, सेवादारी आहियां। सेवा कंदे जरा बि मुंहिंजोपन न अचे, तॾहिं संतुष्ट रहंदव सदा। जॾहिं मुंहिंजोपन ईंदो आहे तॾहिं तंग थींदा आहियूं, त सोचंदा आहिनि मुंहिंजो ॿारु ईअं कंदो आहे, त जिते मुंहिंजोपन आहे उते तंग थी वेंदा आहियूं। जिते तुंहिंजो आहे हुते तैरण लॻी वेंदा आहियूं। त अगरि तैरणो आहे त तुंहिंजो करो। तुंहिंजो चइण माना समान में रहणु। तुंहिंजो चइण मतिलबु ख़ुदि मां आत्मा सदा पंहिंजे समान में रहंदी आहियां कि मां त बाबा जो ॿारु आहियां, सभु कुझु बाबा जो ई आहे। मुंहिंजो चइण मतिलबु अभिमान में अचणु। त असां त ख़ाली हथ आयासीं, असां भरतू हथ आयासीं, भरतू हथ वेंदासीं, छो जी असां हाणे वर्सो वठूं था। लेकिन त बि असांजो त कुझु आहे न, बाबा जो ई आहे न। त सदा यादि रखो कि मां त सृष्टि ते खेल खेॾणु आई, त सभु बाबा जो ई आहे, त अभिमान न ईंदो। स्लोगन आहे बुद्धि में हर समय बाप ऐं श्रीमत जी स्मृति रहे, तॾहिं चईंदासीं दिलि सां समर्पित। बुद्धि में बाप ऐं श्रीमत जी स्मृति रहे, तॾहिं चईंदासीं दिलि सां समर्पित। असांजी बुद्धि में बाप ऐं श्रीमत जी सदा स्मृति बि रहे, ऐं उहो कर्मनि में बि असां लायूं, तॾहिं त सच्चा समर्पण थींदो न। दिलि सां समर्पित आत्मा जंहिंजो पंहिंजो कुझु आहे ई न, पंहिंजी मन बुद्धि बि न, संस्कार बि बाबा जहिड़ा। अच्छा ओम शांति। बाबा खे यादि करो।